हुसैन सच जो पैगाम आहे नवास खैरुल अनाम आहे हुसैन हक जो पैगाम आहे हुसैन सच जो पैगाम आहे नवास खैरुल अनाम आहे हुसैन मिलनी व अना मिनल हुसैन हुसैन मिलनी व अना मिनल हुसैन मदनी मिठे जो फरमान आहे मदनी मिठे जो फरमान आहे नवास खैरुल अनाम आहे हुसैन हाफिज हुसैन कारी नेज़े ते सिर पो भी कुरान जारी है हुसैन हाफिज हुसैन कारी नेज़े ते सिर पो भी कुरान जारी बचायो दीन इस्लाम आहे बचायो